बदीन तक NA 230 ते GDA उम्मीदवार डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा जी कामयाबी वारो मामलो। PP उम्मीदवार हाजी रसूल बख्श चांडियो तरफां दाखिल दरख्वास्त ते अज हैदराबाद में ॿुधणी थी। SS न्यूज़ के रिपोर्टर GM चांडियो मूजिब इलेक्शन ट्रिब्यूनल हैदराबाद में GDA अगवान MNA डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा और जुल्फ़कार मिर्ज़ा पेश थिया। इलेक्शन ट्रिब्यूनल फहमीदा मिर्ज़ा जो बयान रिकॉर्ड करण बाद ॿुधणी 1 अक्टूबर ताईं मुलतवी करे छड़ी। वाज़े रहे तो 2018 जी आम चूंड दौरान GDA उम्मीदवार डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा 96,875 और PP उम्मीदवार हाजी रसूल बख्श चांडियो 96,015 वोट खया हुआ। हाजी रसूल बख्श चांडियो धांधली जो इल्ज़ाम हणंदे इलेक्शन ट्रिब्यूनल हैदराबाद से रुजू किया हो। उन मौके ते डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा और डॉक्टर जुल्फ़कार मिर्ज़ा SS न्यूज़ से वीचार वंडींदे चयो तो सिंध हुकूमत बरसात मुतासरन लाए कुछ न पई करे। सफ़ा न किए मुतमिन थी सके कयो छा है कुछ कन तो मुतमिन थियूं न सिंध गवर्नमेंट में कुछ भी कोन कयो अथनि। पाण हिननि जे नाले सां हाणे जेके शहबाज शरीफ़ का पैसा वरिता अथनि उन मां इलेक्शन जो ख़र्च कढंदा जंहिंसां हिननि इमरान ख़ान जा MNAs ख़रीद किया हुआ। हिकिड़े MNA जो रेट 40 करोड़ 30 करोड़ रुपए लॻो पे। तव्हां सभिनी तव्हांजे ई चैनलनि तां ॿुधी आउं इहा ॻाल्हि कयां थो। 40 करोड़ हिकिड़े वोट लाइ ॾेई सघनि था। पंहिंजे ग़रीब माण्हुनि लाइ टको बि इन्हनि वटि कोन्हे। मुराद अली शाह पिने पियो त साईं अपीलूं पियो करे माण्हुनि खे त अची असांजी सपोर्ट कयो। तंहिंजे करे शर्म अचणु खपे, ॿुॾी मरणु खपे इन सैलाब जे पाणी में। तमामु सुठी रही ऐं जेका फैक्ट्स फिगर्स का नई ॻाल्हि कान हुई ऐं मूंखे ख़ुशी आहे त साॻी ॻाल्हियूं जेका हर इलेक्शन में अचनि थियूं त हुननि वटि को अहिड़ो सबूत का अहिड़ी शइ कान्हे जेका एवरी टाइम साॻी शइ खे वठी था अचनि त मां मुतमइन आहियां। फ्रिवलस चार्जिस आहिनि ऐं हमेशह वई चवां थी न त हाणे त माण्हू जेका अचनि था उन्हनि खे बि रटिजी विया आहिनि, सभिनी खे रटिजी वियो आहे त हर एवरी टाइम जेका बि इलेक्शनूं थींदियूं साॻी ॻाल्हि खणी हलिया था अची वञनि त जंहिं ते ऑलरेडी कोर्ट जा फ़ैसिला मौजूदु आहिनि त बिल्कुलु हिकिड़ा फ्रिवलस हिकिड़ो वेस्ट ऑफ टाइम आहे। कोर्ट जो टाइम ऐं असां सभिनी जो टाइम मां सम्झां थी त तमामु हिकिड़ो ही जेका बि अज़ाब आयो आहे त तमामु हिकिड़ी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं हिन ते कंहिंखे बि सियासत न करणु खपे। पर इहा जेका हिननि जे इरिगेशन डिपार्टमेंट जी कोताहियूं आहिनि हुन में हिकिड़ो हिननि जो वॾो रोल आहे। अगरि असांजो ड्रेनेज सिस्टम सिंध जो सही हुजे हा, असांजो इरिगेशन सिस्टम सही हुजे हा त यकीनन जेका तबाही हिकिड़ी आहे नेचुरल क्लैमिटी, हिकिड़ो आहे मैन मेड क्लैमिटी ऐं हिन में घणो जेका रोल आहे उहो मैन मेड जो आहे। जेका क्लाइमेट चेंज आहे उन जे हवाले सां हिननि खे स्टेप्स जेका वठणु खपंदा हुआ। मॉनसून जी प्रिडिक्शन पहिरीं हुई ऐं हिन ते इमरजेंसी बुनियादनि ते जेका कमु करणु खपंदा हुआ हू कोन कया विया, जंहिंजे करे अॼु एतिरी क़ीमती जानूं बि ज़ाया थियूं आहिनि ऐं हुन खां अलावा जेका माण्हू हींअर खुले आसमान जे हेठि वेठा आहिनि ॿार बच्चा पर तमामु परेशान आहिनि। ऐं हिन में ख़ासि करे जेका बदीन जे हवाले सां हिकिड़ो मेलिफाइड इंटेंशन हिकिड़ो जंहिंखे चइजे त जाणी माणी माण्हुनि खे ॿुधाइण लाइ उते जे लोअर सिंध जे हुन में तमामु घणी सिंध गवर्नमेंट जी कोताहियूं आहिनि ऐं मूंखे आहे त कोर्ट बि हिन जो नोटिस वठे। अगरि आवाम इहे ह्यूमन राइट्स जो इशू आहे कोर्टनि खे नोटिस वठणु खपे। नाज़रीन वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।